दोस्तों, चवंदा आहिनि त साहित्य समाज जो आईनो थींदो आहे ऐं नाटक वरी साहित्य जो आईनो थींदो आहे। नाटक साहित्य जी रगुनि में वहंदड़ उहो गरम खून आहे जंहिंजे वहिकड़े सां साहित्य जे सागर में हलचल पैदा थींदी आहे। जंहिं देश में, जंहिं समाज में नाटक न खेॾियो वेंदो आहे, उहो देश, उहो समाज प्रचार ऐं मनोरंजन जे हिन ज़बरदस्त ज़रिए खां वांझिल रहंदो आहे। नाटक जा 4 मुख्य तत्व हूंदा आहिनि। इहे तत्व चइनि वेदनि मां वरितल आहिनि। नाटक जो कथासार ऋग्वेद मां, कला पक्ष अथर्ववेद मां, संगीत पक्ष सामवेद मां, त एक्शन वरी यजुर्वेद मां। नटराज यानी शिव भगवान जे नृत्य खे जोड़ियो वञे त नाटक जा 5 तत्व थी वेंदा। भरत मुनीअ जे नाट्य शास्त्र खे 5 वेद मञियो वियो आहे। सिंधी नाटक फ़क़ति मनोरंजन जो साधन आहे। नाटक असांजी पंहिंजी ॿोली, पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजी सभ्यता जी ॼाण ॾियण जो हिकु सुठो माध्यम आहे। जंहिं ॿोलीअ में नाटक नथा खेॾिया वञनि, उहा ॿोली बिल्कुलु ग़रीब मञी वेंदी आहे। नाटक जो लेखक, हिदायतकार ऐं कलाकार पंहिंजो वक़्तु सीड़ाए बि समाज ताईं उहा शइ पेश करणु चाहींदो आहे जंहिंसां समाज में सुजाॻी अचे। पंहिंजे इतिहास खे ऐं पंहिंजे संस्कृति, सभ्यता ऐं रीति रिवाज़नि खे पिणु नाटक जे ज़रिए पहुचाइण जी कोशिशि कंदो आहे। चहचिटो बणाए मस्करी करे बि आम ऐं ख़ासि जी दिलि विंदराईंदो आहे। हिकु दौरु हो जो नाटक पेश करण वारनि खे चङी नज़र सां कोन ॾिठो वेंदो हो, पर हाणे वक़्तु बदिलियो आहे। अॼुकल्ह कलाकारनि, हिदायतकारनि ऐं लेखकनि खे न रुगो सम्मान जी नज़रनि सां ॾिठो वेंदो आहे, पर उन्हनि जी कयल शेवाउनि जी क़दुरु शनासी कंदे संदन सत्कार पिणु कयो वेंदो आहे। खेनि इनामनि ऐं इकरामनि सां पिणु नवाज़ियो वेंदो आहे। नागपुर शहर जो नालो नारंगियुनि लाइ त मशहूरु आहे ई, गॾोगॾु हितां जे सिंधी रंगमंच जे कलाकारनि जो बि नालो मशहूरु आहे। हितां जे कलाकारनि देश जे जुदा जुदा शहरनि में हिक खां हिकु बहितरीनु नाटक पेश कया आहिनि। अखिल भारतीय सतह ते ईंदड़ चटाभेटियुनि में बि इनाम खटी नागपुर जो नालो रोशन कयो आहे। विरहाङे खां पोइ कुझु सालनि जे अंदरि ई नागपुर शहर में सिंधी नाटकनि जी शुरूआति थी वई। सन 1952 में स्वर्गीय दरियानुमल जानीअ जी हिदायतकारीअ में उमर मारूई नाटक पेश थियो त स्वर्गीय केसी बजाज साहिब जन जे पेश कयल नाटक संत कंवरराम खे बि काफ़ी मशहूरी मिली। 1977 में अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा पारां 4थीं अखिल भारत सिंधी नाटक चटाभेटी नागपुर में रखी वई। इन में स्वर्गीय सुंदर बुटाणी जन नए ज़माने जी नई हवा एकांकी पेश कई ऐं तंहिंखां पोइ थियो नागपुर में सिंधी रंगमंच जे सफ़र जो आगाज़। इहा ॻाल्हि चवण में को बि वधाउ कोन थींदो त नागपुर में सिंधी रंगमंच जो पायो स्वर्गीय सुंदर बुटाणीअ रखियो। सुंदर भगवानदास बुटाणीअ जो जनम 27 सितंबर 1933 में सिंध जे कराची ज़िले में थियो हो। विरहाङे वक़्तु संदसि उमिरि 15 वरिया हुई। विरहाङे खां पोइ संदसि पूरो परिवार हिते नागपुर शहर में अची वसियो। हिस्लप कॉलेज में बीएड में एडमिशन वरिताई, जिते संदसि रंगमंच जी शुरूआति थी। हिस्लप कॉलेज में वार्षिक स्नेह सम्मेलन खां जिते हुन अंग्रेजी छाया नाटक क्राइम एंड पनिशमेंट में अदाकारी ऐं सहनिर्देशक जे रूप में पंहिंजो जौहर ॾेखारियो। 1954 में हिस्लप कॉलेज मां बीए पास करे नागपुर में एजी ऑफिस में नौकरीअ में लॻी वियो, जितां 1991 में रिटायर थियो। 1965 में महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य महोत्सव में पेश थियल नाटक गुस्ताखी माफ़
खेसि अदाकारीअ जो पहिरियों इनाम मिलियो। 1966 में महाराष्ट्र राज्य सरकार पारां मुंबईअ में नाट्य कार्यशाला थी, जंहिंमें पूरो 1 महीनो नाटक जे हर पहलूअ जी ट्रेनिंग वरितई ऐं नागपुर अची हिंदी, सिंधी, उर्दू, मराठी ऐं अंग्रेज़ी नाटकनि में लगातार कमु कंदो रहियो। ईअं खणी चइजे त हुन पंहिंजो सॼो जीवन ई नाटकनि खे समर्पित करे छॾियो। 1978 में गोपाल खेमाणी, सुंदर बुटाणी ऐं ॿियनि कुझु कलाकारनि मिली सिंधू कला केंद्र नाले हिकु नई संस्था बर्पा कई, जंहिंमें फ़क़ति सिंधी नाटक करण जो वीचार कयो वियो। प्रभो जोशीअ जे लिखियल मूल गुजराती नाटक पत्तानी जोड़ जो पद्मश्री प्रोफेसर राम पंजवाणी जो कयल सिंधी तर्जुमो यादि कंदा नाले तवील नाटक पूरा 2.5 महीना रिहर्सल करे पेश कयोसीं। हिन नाटक में हरीश मायदासाणी, आशा सेनाणी, अशोक माखीजानी, प्रोफेसर P.D. केवलरामाणी, गोपाल खेमाणी, सुनीता नारवाणी ऐं किशोर लालवाणीअ पहिरियों दफ़ो वॾे मंच ते आया। दर्शकनि खे नाटक ॾाढो वणियो। तंहिंखां पोइ नाटकनि जो ही सिलसिलो हलंदो पियो थो अचे। जॾहिं असांजे समाज जा ॿिए जवान छोकिरा शाम जे वक़्तु हिते हुते टाइम पास कंदा हुआ, सुंदर बुटाणीअ सां गॾु कुझु नौजवान हू जवानीअ में नागपुर जे अलॻि अलॻि एराज़ियुनि खां निकिरी सदर जे गुर संगत में नाटक जी रिहर्सल कंदा हुआ। 3 ॾींहंनि में न्याणियुनि खे नाटक करण लाइ सवलाईअ सां मोकल कोन मिलंदी हुई। अहिड़ियुनि मुश्किलातुनि खे ॾिसी दादा सुंदर बुटाणीअ पंहिंजी न्याणियुनि खे नाटक जे खेत्र में आंदो। संदन 4 न्याणियूं संगीता, पुष्पा, नीतू ऐं अंजू सिंधी नाटकनि में कमु करे चुकियूं आहिनि। इन्हनि जे अचण खां पोइ धीरे धीरे ॿियूं महिला कलाकार बि जुड़ंदियूं वयूं। दादा जी धर्मपत्नी पार्वती बुटाणी भी बाक़ाइदे बैक स्टेज संभालींदी हुई। दादा जे सुपुत्र डॉक्टर गुल बुटाणीअ भी सिंधी नाटकनि में रोल कयो हो। दादा जो पूरो परिवार ई सिंधी नाटकनि लाइ समर्पित आहे। 1978 में अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा पारां दहलीअ में एकांकियुनि जी चटाभेटी रखी वई, जंहिंमें नागपुर जे कलाकारनि कीरत बाबाणीअ जो शहीद हेमू कालाणीअ जे जीवन ते लिखियल एकांकी सूर्य सॾु कयो उन वक़्त जे इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर लाल कृष्ण आडवाणीअ जे हाज़िरीअ में पेश कई। 1980 में दादा राम पंजवाणीअ जे जनम ॾींहं ते मुंबईअ जे तेजपाल हॉल में हुजई नाणो त नाले सां नाटक पेश थियो। हिन नाटक ज़रिए ॿिया नवां कलाकार गुरमुख मोटवाणी, अशोक सावलाणी ऐं जयकिशन विधाणी भी नागपुर जे सिंधी रंगमंच ते आया। 1999 में कुछ पुराणनि ऐं कुछ नवनि कलाकारनि खे खणी दादा सुंदर बुटाणीअ सुंदर कला संगम नाले हिकु नाटक संस्था बर्पा कई। 1993 में सभा जी उल्हासनगर जी नाटक चटाभेटीअ में सुंदर कला संगम पारां हिकु अजीब दास्तान नाटक पेश कया विया, जिनमें सुंदर बुटाणीअ जे नाटक हिकु अजीब दास्तान लाइ इन्हनि खे अभिनय जो पहिरियों इनाम ऐं इन्हनि जे नाटक खे भी पहिरें इनाम सां नवाज़ियो वियो। तंहिंखां पोइ सुंदर कला संगम जे पारां हिकु अजीब दास्तान, उल्टी गंगा, घोट गुम जोइ परेशान, उमर मारवी, तोभा तोभा भगवान बचाए, वेटिंग रूम, जोय जो मॼू, म्याऊं म्याऊं, लतिर सां पुॼे चकिर, मैं मैके चली जाऊंगी जहिड़ा घणेई नाटक पेश कया। सुंदर बुटाणीअ नौजवान पीढ़ीअ खे तरजीह ॾींदे किशन आसूदाणीअ जे कुल्हनि ते सुंदर कला संगम जो बार रखियो, जंहिंखे हू अॼु ताईं सुठे नमूने निभाए रहियो आहे। किशन आसूदाणीअ जे रहबरीअ में सुंदर कला संगम घणेई नाटक पेश कया। दादा सुंदर बुटाणीअ खे वक़्ते वक़्ते घणनि संस्थाउनि पारां घणनि इनामनि सां सम्मानित कयो वियो आहे, जीअं सूर्य सॾु कयो, हिकु अजीब दास्तान, अंधेरा, मैं मैके चली जाऊंगी। संदसि नालो विश्व जे सिंधी साहित्यिक संस्कृतिअ जे संरक्षण जे कोष प्रमोटर्स एंड प्रिजर्वर्स ऑफ सिंधियत में शुमार कयो वियो आहे।
अमेरिकन बायोग्राफिकल इंस्टीट्यूट USA पारां 2003 में खेसि मैन ऑफ द ईयर जो खिताब अता कयो वियो आहे। साॻी संस्था पारां कंटेम्पररी हू इज़ हू में पिणु संदसि नालो शुमार कयो वियो आहे। 2003 में मुंबई मां जयराम रूपाणीअ जी असीं सिंधी मैगज़ीन पारां घोषित बहितरीन नाटककारनि जी सूचीअ में पिणु सुंदर बूटाणीअ जो नालो शुमार आहे। 2004 ते नागपुर जी सिंधड़ी नाट्य संस्था पारां सभ सां गॾिजी 15 अखिल भारत सिंधी नाटक महोत्सव करायो वियो, जंहिंमें संदसि नाटकनि जी सेवाउनि खे ॾिसंदे खेसि लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड ॾिनो वियो। सुंदर बूटाणी हिकु घड़कुंडी शख्सियत हो। एक्टिंग, हिदायतकारी, हिंदी ऐं मराठी नाटकनि जो तर्जुमो हुजे या असलो का नाटक लिखणो हुजे त हू हर फन में माहिर हुओ। हू नाटक जो सचो शैदाई हुओ। हुन नाटक लाइ जनम वरितो हुओ। सिंधी नाटक हुन जे रग रग में समायल हो। 23/1/2008 ते सिंधी रंगमंच जो ॿरंदड़ ॾींहुं विसामी वियो। हुन जे वञण सां नागपुर जे सिंधी रंगमंच ते हिकु खाल पैदा थी वियो आहे जेको कॾहिं बि न भरिजी सघंदो। दादा सुंदर बूटाणीअ जीअरे किशन आसूदाणीअ खे सुंदर कला संगम जूं वाॻियूं ॾिनियूं। हुननि जे चोॾो छॾे वञण खां पोइ किशन आसूदाणीअ संदसि क़दमनि जे निशाननि ते हली रहियो आहे। हू सुंदर कला संगम खे राष्ट्रीय स्तर ते पहुचाइण लाइ पाण पतोड़े रहियो आहे। हिन नागपुर जे कलाकारनि खे त मंच ॾिनो आहे ई। मुंबईअ जे सिंधी रंगमंच जे कलाकारनि जा नागपुर में शो कराइण वक़्ते वक़्ते खेनि मुख्य महिमान तौरु घुराए संदन इज़त मान कंदो रहियो आहे। सिंधी कलाकारनि खे समाज में अॼु ताईं उहो सम्मान कोन मिलियो आहे जंहिंजा हू हक़दार आहिनि। इन ॻाल्हि खे ध्यान में रखंदे किशन आसूदाणीअ हर साल जिन बि कलाकारनि नाटक जे क्षेत्र में लगातार ऐं सुठियूं सेवाऊं ॾिनियूं आहिनि तिन खे सिंधी रंगमंच जे भीष्म पितामह स्वर्गीय सुंदर बूटाणीअ जी यादि में नाट्य सौरव अवार्ड पिणु ॾींदो रहियो आहे। इहे सवाब जो कमु अॼु ताईं सॼे हिंदुस्तान में कंहिं सरकारी इदारे या संस्था कोन खयो आहे। सुंदर कला संगम सचपचु इन लाइ खीरूं लहणियूं। अशोक जेसवाणी, डॉक्टर मीरा जाराणी, डॉक्टर गुरमुख बूटाणी, संगीता मूरजाणी, पुष्पा नारवाणी, सुनीता मूलचंदाणी, पूनम जगवाणी, ज्योति मूलचंदाणी, परसराम चेलाणी, अरुण सलूजा, अंजू भावी, गुलाब राधवाणी, कमल जग्यासी, रेणु लालवानी, लता भाग्या, पिंकी रामाणी, जयराम राम रखियाणी, डॉक्टर सोनू जेसवाणी, रतन मूलचंदाणी, जया चेलाणी, दीपक जग्यासी, परमेश्वरी आसूदाणी, लीना थकवाणी, इहे सभु इन्हनि जे कम में ॿांह थी रहिया आहिनि। अॼु ताईं नागपुर जे कलाकारनि खे जेके नाट्य सौरभ अवार्ड सुंदर कला संगम पारां ॾिना विया आहिनि तिन जा नाला आहिनि अशोक माखीजाणी, हरभगवान नागपाल, आशा सेनाणी, हरीश मायदासाणी, अशोक सेनाणी, किशोर लालवाणी, डॉक्टर मीरा जाराणी, गुरमुख मोटवाणी, लक्ष्मण थावाणी, जया चेलाणी, पवन चेलाणी, गोपाल खेमाणी, जय किशन विधाणी, ज्योति मूलचंदाणी, अशोक जेसवाणी, तुलसी सेतिया ऐं राकेश मोटवाणी। मुंबई जे जीतू वजीरानीअ खे ऐं हिन साल महेश शर्मा, अरुण सलूजा, जयराम राम रखियाणी ऐं अंजू भावे खे इहो अवार्ड ॾिनो वञे थो। साणगढ़ उल्हासनगर जी जूली तेजवाणीअ खे बि इन इनाम सां इन सम्मान सां नवाजो थो वञे। शाल सुंदर कला संगम सिंधी रंगमंच जे वाधारे लाइ हमेशह कमु कंदी रहे। सॼे सिंधी समाज जूं दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि ऐं गॾु आहिनि सदा हयात असांजे दादा सुंदर बूटाणीअ जी आसीसूं पिणु। अचो
अचो त जोर सां ताड़ियूं वॼाए सुंदर कला संगम जे सभिनी कलाकारनि जो हौसलो वधायूं।